ॿियो जेको आहे कोहिस्तानी लहजो आहे सिंधी ॿोलीअ जो बलूचिस्तान। सिंधी ॿोलीअ जो कोहिस्तानी लहजो मौजूदु बलूचिस्तान जे ज़िले खुज़दार में मिले थो। ही मुहावरो सिंध जे ज़िले दादू, ॼामशोर ऐं कराचीअ जे ओलह वारे हिसे में बलूचिस्तान जे सरहदुनि अंदरि ॻाल्हायो वञे थो। हिन इलाइक़े में सिंधी ॿोलीअ ते ब्राहवी ऐं बलोची ॿोलियुनि जो असरु आहे। दाद मोहम्मद खादुम बिरोही पंहिंजे किताब सिबीअ जी ॿोलीअ में लिखे थो त हिन इलाइक़े जा माण्हू सिंधी ॿोली सम्झी त सघनि था पर ॻाल्हाए कोन था सघनि, जॾहिं त सराइकी ज़बान चङी तरह ॻाल्हाए वञनि था। हिन इलाइक़े में बलोच बिरोही ऐं समाट बिरादरियुनि खे अलावा हिंदू मज़हब जा सिंधी काफ़ी तइदाद में मौजूदु आहिनि जेकी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। सिंधी ॿोलीअ जे हिन मुहावरे ते कोहिस्तानी नालो बि पहाड़ी इलाइक़े जे निस्बत सां पियल आहे। सिंधी ॿोली असल में पाकिस्तान जी इहा अकेली असलूकी ज़बान आहे जेका लॻभॻि सॼे मुल्क जे सरहदुनि अंदरि ॻाल्हाई ऐं सम्झी वञे थी।